जे सिंगार खोसो पहुता आहियूं ऐं दुनिया में साम्राज्य जो कानून आहे हिन ॻोठ में अची करे मूंखे ख़बर पई त सिंध जे माण्हुनि सां गॾोगॾु शायदि भितियूं दरवाज़ा सिरूं उहे बि दहशतगर्द आहिनि। मूं हुते हिकिड़ो अहिड़ो बि दहशतगर्द ॾिठो आहे जेके तव्हां जेको आहे मोटरसाइकिल नाला सुञाणो था पर बुखिया उन मोटरसाइकिल खे शहीद करण खां पोइ हाफ फ्राई करण खां पोइ टायर बि कढी खड़ी हलिया विया। असांजो हिकिड़ो दोस्त खुलसो साहब जंहिंखे असां वियासीं घर में जंहिंजो नालो फुरलुट कई आहे अलाए कहिड़े दौर खां फुरलुट कई माले ख़नीमत जो सिलसिलो हले थो पर उते टे देगियूं पयूं पर वरी छेलो ते बि थोरो ॿुधई ॻाल्हि आहे उहो बि ॾोही करे खाई आहे शर्म नथी अचे। असां हालांकि जेको असां सभु जेके सोशल एक्टिविस्ट आहियूं हिन लॉकडाउन में कुझु पुलिस वारनि जो बहितर किरदारु हो दादू जो पंहिंजो असां उन्हनि खे प्रमोट कयोसीं। हिकिड़ा कुझु खोसाई असांजा शायदि दोस्त आहे जिन उते जेको आहे हींअर 12,000 जेके विराए पिया कुझु पुलिस वारो सुठो किरदारु हो नियाणियुनि खे पौड़ियुनि खे कुल्हे ते खणी पिया असां उनखे सिंध जो हीरो करार ॾिनोसीं पर उनजो नतीजो असांखे जहिड़ो मिलियो आहे उन सिंध पुलिस जेके असां त उहे बि असांजा पंहिंजा सिंधी आहिनि असां सभिनी जा माफ़ी थियूं पर हुननि इहो कोन चयो त मर्द है औरत है भित है दीवार है छा तंहिंजे करे सिंध जे वंगेर ऐं पनीर खे चवां थो जेकॾहिं कुझु सिखिणो अथव अमेरिका जे शीतनि खां सिखो सिंध खे बंदि थियणु घुरिजे। छा रोज़ टंटे बावल जा वाक़िया थियनि असांजी क़ौम पर पोइ जाॻंदी छा। मां कल्ह बि इहो लिखियो मुंहिंजो मक़सदु कंहिं बि क़ौम पर जमायत बिरादारी करणु न आहे पर जेके दोस्त नाराज़ थी था पवनि ठीकु आहे दोस्तनि खे जाॻणु घुरिजे जेको बि हिन मसइले में जिदोजहद कंदो जेसिताईं बशीर ख़ान हूंदी जेसिताईं जेके ॿिए आहिनि रियाज़ चांडे जी पार्टी हूंदी क़ादिर मती साहब असां सभिनी सां गॾु आहियूं ऐं तव्हां समूरी क़ौमी तहरीकनि खे वरी बि सोशल मीडिया जे थ्रू अपील थो कयां सिंध सां पंहिंजी नियाणियुनि जे मथे हथु रखो हीअ सिंध जा उहे खोसा आहिनि।